सखर पुलिस हथां मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल घोसपुर जे ॻोठ मारक भयो वासी रमज़ान भयो जे वासन घोसपुर प्रेस क्लब अॻियां एहतियात कंदे चयो त फौती पोरित रमज़ान भयो आफ्ताब नसीराणी टैक्सी ड्राइवर सदाम नसीराणी ऐं बरकत भयो सां कार में सवार थी 4 ॾींहं अॻु सखर मच्छी मार्केट मच्छी जो बिल वठण विया हुआ जेके पुरस्कार नमूने गुम थी विया ऐं राति देर सां मुक़ाबिलो ॾियण आए रमज़ान भयो के सखर पुलिस मारे छॾियो। फौती जे वारसनि अहमद अली मोहम्मद अली ॿियनि जो इन हवाले सां वधीक छा चवणो अचो त उन्हनि जी ज़बानी ॿुधूं था। नसीराणी छॾिया अथनि, हिकिड़ो मारे छॾियो अथनि, हिकिड़ो अञा झलियो पियो आहे। असां ग़रीब आहियूं, पैसनि जे करे 5 लख घुरिया असां न ॾेई सघियासीं, इन जे करे मुड़ुसु असांजो मरी वियो आहे। असां इंसाफ़ कयो वञे। कई पैसा घुरिया था? पैसा असां सूबेदार घुरिया आहिनि। कहिड़े थाणे वारे? इहो पंहिंजो सखर वारे थाणे वारे उन पैसा घुरिया आहिनि। जंगू थाणे जो उन पैसा असांखे घुरिया, असां वटि पैसा न थिया, इन जे करे असांजो मुड़ुसु मारियो अथनि। अञा बि हिकिड़ो मुड़ुसु असांजो हुते ॿधो पियो आहे। 2 जेका पैसनि जे करे छॾिया अथनि। असां त इंसाफ़ कयो वञे। असां मज़लूम आहियूं, ग़रीब आहियूं, असांजे मथां केस बि न हुया। हरू असां सां नाजाइज़ी करे असांजो मुड़ुसु मारियो अथनि। असांजा 4 माण्हू विया पैसनि जे हिसाब सां, त उतां असां एतिजात जो घोसपुर में कयोसीं त असांजा माण्हू गुम आहिनि। अगवा जो बि शक असांखे हुयो पुलिस जे हिसाब सां, असांखे त ॼाण ई न असांजा माण्हू जेको आहे सो शरीफ़ आहे। इन हिसाब सां नसीराणी ऐं खे जेको आहे सो पैसा वठी करे बरामद कयूं। असां मिसकिन हुयासीं, असां वटि पैसा न हुआ। हिकिड़े असांजे हमराह खे हाफ़ फिराई कयो अथनि, हिकिड़ो अञा बि उन्हनि वटि आहे। सखर पुलिस चए थी पई त हमराह जे मथां मुख़्तलिफ़ थाउनि ते केस लाइ छा चवंदो? साईं जेको आहे सो असांजे हमराह ते काई बि केस कोन्हे को। जेको हमराह झलियल आहे, सफ़ा न्यूट्रल आहे, उनजे मथां NC बि दाख़िल कोन्हे हिन टाइम ताईं। उनजे मथां NC दाख़िल कोन्हे। बाक़ी हे जेको भाऊ रमज़ान आहे, इन जे मथां क़बीलाई जहिड़नि जा केस आहिनि।